साईं ये मुंहिंजे लाइ त वॾो शाक आहे। तव्हां दोस्तनि जे लाइ बि इहो हैरान कोन मामिलो आहे। ख़ावर पाण तव्हां सां गॾु रहण वारो माण्हू, एॾो दिलेर माण्हू, जेकॾहिं चवनि था की हुन ख़ुदकशी कई आहे त मूंखे सम्झ में ॻाल्हि नथी अचे। हीअ तव्हांखे बि सम्झ में कोन ईंदी हूंदी। तव्हां कोशिशि कई आहे इंक्वायरी जे लाइ ऐं तव्हांजी भॼ डुक सां अॼु ख़ुदा जो शुक्र आहे वज़ीर आज़म, वज़ीर आला सिंध, वज़ीर दाख़िला सिंध, IG सिंध, नवाब शाह DIG, सां गॾु वारो SP ऐं जेके बि टीमूं आहिनि सभु पंहिंजो पंहिंजो कमु करणु पियूं ऐं हिन जो रिज़ल्ट हिकु ॿिनि ॾींहंनि में अची वेंदो लाज़मी। उहो किथे थी पहुचे ॻाल्हि। मां मुतमइन आहियां हिन इंक्वायरी सां। जेकॾहिं जीअं बि आहे जेके ॻाल्हि आहे हुन ते असीं मुतमइन थींदासीं। पोस्टमार्टम जेके हिते थियो हुन ते मां मुतमइन कोन हुउसि, हिन जे करे मां वरी इजाज़त ॾिनी की भई पोस्टमार्टम वरी थिए। जेके सूरत आई मां उनखे क़बूल कंदुसि। केस दाख़िल करण जे लाइ मां कंहिं ते केस दाख़िल कोन कंदुसि। हीअ हिन जी थी वई, जेके थियणो हो असां सां उहो त थी वियो। बाक़ी असांखे शक ई कोन आहे कंहिं में। मुंहिंजे पुट ते मूंखे पाण एॾो भरोसो हो की हू जेके अहिड़ी ॻाल्हि हुजे मूंखे ॿुधाया की मुंहिंजी फलाणे सां दुश्मनी आहे, मूंखे फलाणी धमकी ॾिनी आहे। तव्हां दोस्तनि खे ॿुधाया, पहिरें सभु खां तव्हां दोस्तनि खे ॿुधाया, असल मेमण खे ॿुधाया, उहो सभु खां अॻु में तरीन खे ॿुधाया। इहो सोचण जी ॻाल्हि ई हुआ की जेकॾहिं चवनि था न घरेलू तनाज़ो त घरेलू तनाज़ो जेके कराची खां अची हिते थोरी कंदो, पोइ हुते घर में करे आहे। पर ज़िंदगी तमामु सुठी बि गुज़री, फर्स्ट क्लास। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।